मन जो मसलो हुयो जंहिंजे लाइ हू काफ़ी ॾींहंनि खां प्रोटेस्ट में हुया, किथे वेठा। असांखे उन्हनि जी तकलीफ़ुनि जो बि अहसासु आहे ऐं असांखे यूनिवर्सिटी जे मसइलनि जो बि अहसासु आहे। असांजूं यूनिवर्सिटियूं काफ़ी माली मसइलनि जो शिकार आहिनि, इहा हक़ीक़त आहे। ऐं उन हक़ीक़तुनि खे नज़र में रखंदे ॻाल्हियुनि करण जो फ़र्ज़ु हुयो असांजो, त असां हुन सां ॻाल्हियूं कयूं। ऐं असांखे बि सुठो कोन पियो लॻे त के मज़दूर के नंढा मुलाज़िम रोड ते वेठा हुजनि। असां ॻाल्हियुनि खां पोइ इहो फ़ैसिलो थियो आहे, असीं लेबोरियस ऑनरियम जे तहत हिननि जो कोई जेको लॻे थो असांजे मथां हिसाबु, उनजो 25% 15 तारीख़ जून जे अदा कयो वेंदो। बाक़ी 75% 2 या 3 किस्तनि में ॾिनो वेंदो। पूरी यूनिवर्सिटी जूं पंहिंजी जाइ ते आहिनि, उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खे मजबूरनि खे रियलाइज़ मुलाज़िमनि बि कयो। साईं खोड़े साहिब जे साम्हूं सभु ॻाल्हि ॿोल थी आहे। यूनिवर्सिटीअ जे तरफ़ां कंहिं बि मुलाज़िम खे तकलीफ़ ॾियण को सवण सुठो कोन हूंदो आहे, पर जॾहिं किथे का मजबूरी थी हूंदी त इन करे बाक़ी मुलाज़िमनि खे असीं यमो जे तरफ़ां का बि तकलीफ़ कान ईंदी। ट्रांसफर्स वग़ैरह जेके थिया आहिनि उहे ट्रांसफ़र थिया, उहे कंहिं हालतुनि जे करे थिया हुआ ऐं उहे उन्हनि जो कंहिंजी बि पघार अञा का स्टाफ कान थी हुई। त अहिड़े क़िस्म जो को बि एक्शन जेको कोन थींदो जॾहिं हू ख़ुदि पंहिंजे यूनिवर्सिटीअ खे ओन करे असां सां गॾु था बीहनि, यूनिवर्सिटीअ जे लाइ था बीहनि, जीअं मां बि यूनिवर्सिटीअ जे लाइ आहियां। असांजो इहो जेको हिन वक़्तु जेको मसइलो हुयो लीव इन कैशमेंट जो, सो उहो मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियुनि में लीव इन कैशमेंट करे कोन ॾिनो वियो आहे। किथे ईद ग्रेशिया करे ॾिनो वियो आहे, किथे ईद अलाउंस करे ॾिनो वियो आहे ऐं किथे मुख़्तलिफ़ नालनि सां ॾिनो वियो आहे। उन जे करे हिननि बि हिते पाण में हिकिड़ी मीटिंग करे असांखे लेबोरियस एनोरम करे हिननि असांखे हीअ ॾियनि था, जंहिंजो जेको पहिरियां जेके 25% जेके पैसा आहिनि उहे ही 15 तारीख़ ते असांखे ॾींदा ऐं बाक़ी जेको 75% आहे उहो 2 किस्तुनि में या अहिड़े नमूने सां ठाहे करे वरी पोइ जेॾी महिल असांजी बजट ईंदी त उन बजट खे मद्देनज़र रखंदे असां फ़ैसिलो कंदासीं त उन्हनि खे असां घणनि किस्तुनि में कयूं था। सो उन जे लाइ असांजो जेको हीउ जेको इहो फ़ैसिलो थियो आहे उहो बिल्कुलु असां क़ाबिल क़बूल करे असां साईं निसार खोड़े साहिब जे साम्हूं ऐं साईं प्रोफेसर डॉक्टर मोहम्मद सिद्दीक़ कलोड़ो साहिबु हुयो, असां सभु अंदरि वेठा आहियूं, उन्हनि खे मञूं था ऐं इंशाअल्लाह असांजी जेका हड़ताल आहे उहा असां सुबुह जो जनरल बॉडी करे उते सभिनी माण्हुनि खे ॿुधाए ऐं उन खां पोइ इंशाअल्लाह असां उते ऐलान